बितियल ॾींहंनि असांजे देश खे हिकु दुखद घटना, हिकु अपूरणीय क्षतीअ जो सामनो करणो पियो, जंहिंमें असां पंहिंजे देश जे पहिरें CDS ऑफिसर खे खोए छॾियोसीं। त सिंधी समाज CDS विपिन रावत ऐं अन्य शहीद वीर जवाननि खे श्रद्धांजलि ॾिननि। त पूज्य सिंधी सेंट्रल पंचायत जे तत्वाधान में सिंधी धर्मशाला सरकंडा बिलासपुर में देश जे CDS विपिन रावत ऐं अन्य साथी जवाननि जेके हिकु हेलीकॉप्टर दुर्घटना में भारत मां जा सपूत शहीद थिया, अॼु उन्हनि खे उन्हनि जे कारजनि लाइ यादि कयो वियो। देश जी रक्षा लाइ पंहिंजो बलिदान बि न्यौछावर करण वारे अहिड़े महान वीर भारत माता जा सपूत हुया। संपूर्ण भारत देश जा नागरिक अॼु हिन सपूतनि खे सलामी ॾियनि था ऐं हिननि जी वीर गाथा इतिहास जे पन्ननि में हमेशह लाइ दर्ज थी वई आहे। माण्हू ईंदा आहिनि, वेंदा आहिनि, पर अहिड़ा घटि माण्हू हूंदा आहिनि जेके ॿियनि जे दिलनि में पंहिंजी जॻहि ठाहींदा आहिनि। अहिड़ा ई ज़िंदा दिलि, ख़ुशमिज़ाज, हसमुख व्यक्तित्व जा धनी हुया विपिन रावत जी। उन्हनि जो यूं हली वञणु सिर्फ़ु भारत जी सेना लाइ ई न बल्कि संपूर्ण देश लाइ ॾाढी वॾी क्षति आहे। उन्हनि जे नाले सां ई दुश्मन थर थर कांपण लॻंदा हुया। चीन खे बि नानी यादि दिलायनि। गलवान घाटीअ में अहिड़ा जाबाज़ वीर जवान हुया, भारत जी टिनिनि सेनाउनि जा हिकु स्तंभ हुया। त पूज्य सिंधी सेंट्रल पंचायत जा अध्यक्ष PN बजाज जन उन्हनि जी यादि में हिकु कविता सुनाई। उन्हनि जी फ़ोटो ते फूलमाला अर्पण करे उपस्थित समाज जे वरिष्ठ ॼणनि ऐं अन्य माण्हुनि 2 मिंटनि जो मौन धारण करे भॻवान सां प्रार्थना कयनि। उन्हनि जी ऐं अन्य दिवंगत जवाननि जी आत्माउनि खे भॻवानु पंहिंजे चरणनि में स्थान ॾे, उन्हनि जे परिवार वारनि खे इहो दुख सहण जी शक्ति प्रदान करे। अॼु हिन शोक सभा में पूज्य सिंधी सेंट्रल पंचायत जा संरक्षक DD आहूजा, अध्यक्ष श्री PN बजाज, महामंत्री कमल बजाज ऐं अन्य पदाधिकारीगण विनोद मेघानी, डूलाराम विधानी, हरीश भागवानी, महेश पमनानी, मनोहर पमनानी, गोवर्धन दास मोटवानी, युवा विंग जा अध्यक्ष अभिषेक विधानी, सचिव नीरज जग्यासी, कमल कलवानी, दिलीप दयालानी, विजय छुगानी ऐं वॾी संख्या में समाज जा वरिष्ठ ॼणा युवा साथी उपस्थित हुया।